अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां कैमरा हुसैन अकेडमी ते खुश आमदीद दोस्तों। आज की वीडियो में सिकंदासीं द यूज़ ऑफ एप्स्ट्रॉफी यानी इजाफी एस जो इस्तेमाल असां इजाफी एस भी इस्तेमाल कंदा आहियूं। एप्स्ट्रॉफी मतलब अलामत जेकी हूंदी आहे, निशानी हूंदी आहे, असां उहे बि इस्तेमाल कंदा आहियूं। त उनजो इस्तेमाल कीअं कंदा आहियूं तो असां उनजे बारे में पढ़ंदासीं दोस्तों। डेफिनेशन तरफ वधंदासीं। मोस्ट सिंगुलर नाउन्स फॉर्म देयर पॉसेसिव केस बाय चेंज एप्स्ट्रॉफी एंड एस कुछ असां जेको आहे उनजी नाउन्स हूंदा आहिनि जंहिंजी असां पॉसेसिव केस ज़ाहिर करण लाइ एप्स्ट्रॉफी जो इस्तेमाल कंदा आहियूं या वरी एस जो इस्तेमाल कंदा आहियूं। मतलब जॾहिं को बि जानदार इसम ॿिए कंहिं शइ सां मालिकी या तालुक रिलेशन ॾेखारींदो त उनखे असां छा चवंदासीं, पॉसेसिव नाउन यानी उनजो पॉसेसिव केस उनजो हूंदो आहे। इसम जे नाले जे पुठियां एप्स्ट्रॉफी लॻाईंदासीं ऐं एस लॻाईंदासीं उनजी मालिकी खे ज़ाहिर करण लाइ। मिसाल तौरु जीअं नाला आहे काउस मिल्क यानी गऊं जो खीर, त हिन में असांजी एप्स्ट्रॉफी बि इस्तेमालु थियल आहे ऐं उनखां अलावा जेको आहे असां एस जो भी इस्तेमाल किया है। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो डॉग्स टेल यानी कुत्ते जो पुछ, तो इहो छा मतिलबु ज़ाहिर करे रहियो आहे। एप्स्ट्रॉफी इस्तेमाल थियल आहे यानी मालिकी ओनरशिप ज़ाहिर करे रही आहे। तो इहो कुत्तो यानी सॉरी पुछ कंहिंजो आहे, कुत्ते जो डॉग्स टेल। ऐं अलीज़ पेन यानी अली जो पेन मतिलबु एप्स्ट्रॉफी ऐं एस इस्तेमाल थियल आहे, जेको एप्स्ट्रॉफी जी मतिलबु छा ज़ाहिर कंदो आहे यानी मालिकी ज़ाहिर कंदो त या पॉसेसिव खे ज़ाहिर कंदो आहे न हुनजो। त उनजे लाइ असां एप्स्ट्रॉफी इस्तेमाल कंदा आहियूं दोस्तों। किथे किथे असां एप्स्ट्रॉफी सिर्फ़ु इस्तेमाल कंदा आहियूं ऐं उते एस जो इस्तेमाल न आहियूं कंदा दोस्तों। The most singular plural nouns that ends is from their possessive case by doing only apostrophe। उहे नाउन जंहिंजो मतिलबु छा थिए प्लूरल ते उन्हनि जो जेको आहे एंड थिए, मतिलबु को उनजो प्लूरल नाउन हुजे त असां उनखे सिर्फ़ु एप्स्ट्रॉफी यूज़ कंदासीं, उनजो एस इस्तेमालु न कंदासीं उनखे जेको आहे उन्हनि जो पॉसेसिव केस ज़ाहिर करण लाइ। मिसाल तौरु जीअं बॉइज़ टॉइज़ मतिलबु हिते बॉइज़ जेकॾहिं सिर्फ़ु एप्स्ट्रॉफी इस्तेमालु कईसीं त ॿारनि जा छोकिरियुनि जेको आहे रांदीका उन ते असां एप्स्ट्रॉफी एस यूज़ न कईसीं। उनको लेडीज़ टॉय शूज़ यानी औरतुनि जा जूता, उते बि असां सिर्फ़ु एप्स्ट्रॉफी इस्तेमालु कईसीं ऐं जेको आहे एस इस्तेमालु न कईसीं। मतिलबु उहे जानदार जिते मतिलबु त प्लूरल अची वञे त उते असां एप्स्ट्रॉफी यूज़ कंदासीं, एस जो इस्तेमालु न कंदासीं। जो मक़सदु इहो आहे। ऐं तंहिंखां पोइ असां पढ़ंदासीं त कुझु जानदार मतिलबु ग़ैर जानदार शयुनि लाइ असां जेको आहे छा इस्तेमालु कंदा आहियूं, ऑफ इस्तेमालु कंदा आहियूं, एप्स्ट्रॉफी इस्तेमालु न आहियूं कंदा। जीअं 3 नंबर रूल में आहे त वी नॉट यूज़ एप्स्ट्रॉफी फॉर लिविंग थिंग्स नोन बट यू यूज़ ऑफ फॉर द शो पॉसेसिव केस। असां पॉसेसिव जो ज़ाहिर केस करण लाइ छा कंदा आहियूं, सिर्फ़ु छा यूज़ कंदा आहियूं, ऑफ यूज़ कंदा आहियूं। मिसाल तौरु जीअं एग्ज़ाम्पल ॾिनल आहिनि त चेयर सिलेक्ट, जेकॾहिं असां चेयर सिलेक्ट लिखंदासीं त इहो छा थी वेंदो, रॉन्ग थी वेंदो। असां हिनखे लिखंदो लेग ऑफ चेयर यानी छा कुर्सी जूं जेको आहे लेग्स ॼंगूं। बुक्स कलर, जेकॾहिं असां बुक्स कलर लिखंदासीं त इहो ग़लति हूंदो। छो त हीअ हिकु बेजान शइ आहे ऐं बेजान शइ लाइ असां जेको मतिलबु जेको उनजो पॉसेसिव केस ज़ाहिर कंदा आहियूं उनजो जेको आहे उहो ऑफ सां थींदो आहे यानी कलर ऑफ बुक यानी किताब जो रंग। त हिन सां जेको आहे उमेदु आहे तव्हांखे सम्झ अची वई हूंदी ऐं तमामु बेज़ी ॻाल्हि आहे। मतिलबु त उहे बेजानदार जंहिं शयुनि लाइ असां एप्स्ट्रॉफी न पर सिर्फ़ु छा जो इस्तेमालु कंदा आहियूं, एप्स्ट्रॉफी जी बजाए असां जेको आहे उनजो पॉसेसिव केस ज़ाहिर करण लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं ऑफ जो। उमेदु आहे तव्हांखे सम्झ अची वई हूंदी दोस्तों। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त शेयर लाज़मी कजो, सब्सक्राइब करणु न भुलिजो। थैंक यू।